अड़े चोरा काडेड़े रुलंदो वतो आई वारो कर हणाए साओ नोट त दबिया इन लकप जे अंदर। वॾा हेॾी सारी बाडी थई शर्म नथो अचे ख़र्ची वठण खां तव्हां पुलिस वारा सुधरणा ई न आहियो बाबा। असांजे पाड़े जो हिकु पुलिस वारो गुज़ारे वियो, मरण खां पोइ मलाइक पुछा कयुसि जन्नत खपे या दोज़ख खपे। पुलिस वारो चवण लॻो 1000 जो नोट खपे। इहे आफ़ाल लॻा पिया आहिनि पुलिस वारनि जा। सिंध तरक़ी आंगूठो कंदी। असां पुलिस वारा अवाम जा मुहाफ़िज़ आहियूं, तूं असां सां ईअं ॻाल्हाईं थो। हिकु त गॾा खे सर्दीअ में सूटर बि न पारायो अथई, हाणे जल्दी कर माल हणाए। घरवारी मूंखे फरमाइश कई आहे त सोनो हार ठाराए ॾे। इहे पैसा बाबा तव्हां अवाम खां न निकिरंदा त बाक़ी कंहिंखां निकिरंदा। घरवारीअ जी फरमाइश पूरी करण लाइ खलूं वरी असां अवाम जूं लाइ थो। कुझु ख़्याल कर वॾा, तो जहिड़नि पुलिस वारनि सिंध खे बदनाम कयो आहे। 50-50 हज़ार रुपया गवर्नमेंट खां पघारूं था वठो, रिश्वत अलॻि वठो, भत्ताखोरी अलॻि कयो, बेली शर्म हया टके जो कोन अथव। हाणे मां मिसकीन सॼो ॾींहुं गॾा हलाए बचनि जी रोज़ी कंदो आहियां, तव्हां मूंखां बि रिश्वत वठो था। ट्यूबवेल जे पाइप मुआंदा। अड़े चोरा, असां पुलिस वारनि खे तूं वरी नसीहतूं थो करीं। तो जहिड़ा सणबा गिराक रोज़ रोज़ हथ कोन ईंदा आहिनि। केतिरियूं बि मिनतूं करीं ख़र्चो पाणी ॾियणो पवंदे। बाबा तो वटि सबूत कहिड़ो आहे? गॾा तुंहिंजो आहे, थी सघे थो किथां चोरी करे आयो हुजी। वारो कर जेब में हथण न त गॾा जी चोरी में चालान करे लाकअप में बंदि करे छॾींदोसि। आहे छॾींदे उहे कोन बारदाने मुआंडा। हाणे 30 रुपया टोटल जेब में पिया आहिनि। गॾे जो गाह वठण लाइ पियो वञा, उहे 30 रुपया तोखे थो ॾियां। अॼोको ॾींहुं गॾा भले बुख मरे, तूं पंहिंजो पेट भर ऐं मुंहिंजी जान छॾ। हाणे आहे न असल ॻाल्हि में वारो कर जेबड़ी में हथण। बाबा असां पुलिस वारनि जी पघार टोटल 50,000 रुपयो आहे ऐं महीने जा ख़र्चा 5-5 लख रुपया आहिनि। इहे बाक़ी तव्हांजो पीउ ॾींदो। ही ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहे त अवाम जूं तव्हां जहिड़नि माण्हुनि जूं गलूं लाहे करे पैसा वठंदासीं न बाबा। ही सिंध आहे सिंध, हिते जेतिरी बि करप्शन कजे कोई बि पुछण वारो कोन्हे हूंदो बाबा।